अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तो आनिस रहा हो BTV न्यूज़। नाज़रीन अहम ख़बरां ते पूछे पिया नुशार फिरोज़ खां। ईंदड़ इलेक्शन के ऐलान बाद इलेक्शन दौरान पाकिस्तान पीपल्स पार्टी की मुखालफत में GDA जा उम्मीदवार भी मैदान में लही विया। मैदान सजी विया, दंगल मची विया। इलेक्शन कमीशन पारा आखिरी तारीख़ फार्म जमा करण लाइ ऐलान बाद GDA उम्मीदवार PS पंटीह के हल्के मोरो की तक ते रेस मसरूर खान जतोई पांजे कारकुनन समेत मोरो असिस्टेंट कमिश्नर ऑफिस पहुंची फार्म जमा करा छड़ियो है। जॾहिं त संदस मोरो पहुचण ते वॾे अंग में कारकुनन शहरन पारा संदस इस्तक़बाल भी कयो वियो आहे। फार्म जमा करण बाद मसरूर खान जतोई मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त हाणे मुखालफ़न जो वक्त पूरो थी चुको है। अवाम खेस उन्हनि खां बेज़ार थी वियो आहे। उन्हनि वधीक इहो भी चयो त इलेक्शन में अवाम असांखे वोट ॾेई कामयाब कंदे ऐं अवाम खे हाणे असां मां उम्मीदूं आहिनि। अवाम समझी चुकी है त मुखालफ़न खां बेज़ार भी है। उन्हनि वधीक चयो त कुछ खानदानी ॻाल्हियुनि जे करे आकिब खान जतोई PS पंटीह ते भी बीठो, उन करे आउं PP जी मुखालफ़त में इलेक्शन विढ़ा पियो। अवाम जतोई खानदान से मोहब्बत करे तो ऐं जतोई खानदान जो खिदमत अवाम खां लिखियल आहे। अगर इलेक्शन साफ़ शफ़ाफ थी त इंशाअल्लाह पूरी सिंध में GDA हुकूमत ठाहींदे। उन मौके ते GDA अगवान अवाम दोस्त इताज जे चेयरमैन वॾी अक्सरियत सां वोट रखंदड़ सिकंदर खान कोराई भी आज़ाद उम्मीदवार तौर ते फार्म वसूल कंदड़ ऐलान कंदे ऐं GDA जे हक़ में हथ खणंदे चयो त असां भरपूर GDA जो साथ ॾींदासीं। इंशाअल्लाह GDA खे खटाईंदासीं। याद रहे त PS पंटीह ते GDA जे मुखालफ़त में PP पारां ज़िया हुसैन लंजार भी बीठल आहे। रिपोर्ट करियो आहे ब्यूरो चीफ मंसूर मलिक। नाज़रीन वधीक ख़बरुनि खे ॾिसण जे लाइ ॾिसंदा रहो ऐं विज़िट कयो असांजो चैनल BTV न्यूज़। हर ग़रीब ऐं हर मज़लूम जो आवाज़ BTV न्यूज़। असां पहुचाईंदासीं हर ग़रीब ऐं हर मज़लूम जो आवाज़ आला आवाननि ताईं।